ख़बर तव्हां शेयर कयूं पिया नाज़रीन। दौलतपुर सफ़र में यूसी कंडो सईद जो ॻोठु सुलेमान राहो सहूलतनि खां वांझियल आहे। इलाइक़े वासियुनि तरफ़ां एहतिजाज कियो वियो आहे। गुलाम मुस्तफ़ा जुनेजो जी रिपोर्ट मूजिबि दौलतपुर सफ़न जे यूनियन काउंसिल ॻोठ सईद कंडो जे क़दीम ॻोठ सुलेमान राहो समेत सहूलतनि खां वांझियल आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे चूंडियल नुमाइंदनि पारां क़दीमी ॻोठ जी बिजली गैस इस्पताल रोड ऐं स्कूल न मिलण ख़िलाफ़ ॻोठाणा सरापा एहतिजाज बणियल आहिनि। हिन हवाले सां तालुके दौलतपुर बहाल कयो जदोजहद कमेटीअ जे अॻवाननि इंजीनियर अब्दुल करीम अबड़ो, अब्दुल हमीद ख़ान अब्बासी, GM जुनेजो, मोहम्मद यासीन जुनेजो ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में अहम गॾिजाणी घुटाई वई ऐं ॻोठ जा मसइला मालूम कया विया, जिते ॻोठाणनि शिकायतनि जा अंबार लॻाए छॾिया। हुन वक़्तु ॻोठाणनि पीरबख्श राहो, मुहर्रम राहो, हाफ़िज़ रोशन अली बुघियो, हमीर अली राहो, मोहम्मद सूमर राहो, मोहम्मद इदरीस राहो ॿियनि एहतिजाज कंदे चयो आहे त असांजे ॻोठ सुलेमान राहो खे हेॾीमहिल ताईं का बि तरक़ियाती स्कीम न ॾिनी वई आहे। असां सां वॾो ज़ुल्म ऐं हद दर्जे जी नाइंसाफ़ी कई वई आहे। हुननि वधीक चयो त बरसाति जे पवण सबबि असांजे ॻोठ में ॼण त क़यामत जो मंज़र हूंदो आहे। हिकु त को बि पको रस्तो न आहे, घर को बीमार थी पवंदो आहे त एमरजेंसीअ में ॻोठ में का बि सिहत जी सहूलियत मौजूदु न आहे। असांजे हिन क़दीमी ॻोठ ऐं तालीम में मुकमल तबाह थियल आहे, छो त असांजे ॻोठ में को बि स्कूल न आहे, जंहिं सबबि असांजे ॻोठ जे समय ॿारड़ा तालीम जे ज़ेवर खां महरूम बणियल आहिनि। हुननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त असांजे क़दीमी ॻोठ जी विज़िट करे असांखे घुरिबल सहूलतूं फ़राहम कयूं वञनि, ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वसी कयो वेंदो।